जामशोरो भरसां मांझन थाणे जे हद में नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथ। इतलाबाद पुलिस पहुची लाश मांझंद इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। जामशोरो भरसां मांझन थाणे जे हद टोड़ी फाटक रेलवे पुल हेठां 35 वरहनि जे अणॼातल नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथ आयो आहे। इतलाबाद मांझंद पुलिस पहुची लाश पंहिंजे तहवील में वठी मांझंद इस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिबि नौजवान जे चहिरे मां लॻी रहियो आहे त संदसि तालुक़ु पठान क़ौम सां आहे, जॾहिं त नौजवान जे लाश वटां शनाख़्ती कार्ड वग़ैरह हथ न अचण सबबि संदसि सुञाणप न थी सघी। पुलिस मुताबिक़ नौजवान जे लाश भरिसां 10 खां वधीक ख़ाली गोलियुनि जा खोल पिणु हथ आया आहिनि, जॾहिं त 3 खां 4 माण्हुनि जे पेरनि जा निशान ऐं वीगो गाॾी जे टायरनि जा निशान पिणु लाश जे भरिसां मौजूदु आहिनि, जंहिं मां अंदाज़ो लॻी रहियो आहे त मक़तूल नौजवान पंहिंजे क़ातिलनि सां मज़ाहमत पिणु कई आहे। पुलिस ज़रियनि मूजिबि नौजवान जो रतु ॾिसी इहो चई सघिजे थो त खेसि फिजुर वक़्तु मथे ऐं सीने में 10 खां वधीक गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्लु कयो वियो आहे। पुलिस हथायल नौजवान जो लाश पंहिंजे तहवील में वठी मांझंद जे तहलके इस्पताल मुंतक़िल करे छॾियो, जॾहिं त मांझंद इस्पताल इंतिज़ामिया मूजिबि नौजवान जे लाश जी सुञाणप न थियण करे ज़रूरी कार्रवाई बैदि लाश ईदी रज़ाकारनि हवाले कयो वेंदो। अज़ीम बारेजो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, जामशोरो।